अस्सलाम वालेकुम संगत चाला खरा खुश हो तबीयत सही अथव जीअं त जुमतुल मुबारक आहे ॿियो ईद जो ॿियो ॾींहुं आहे गाॾी असांजी निकिरे थी हाणे असां वेंदासीं मस्जिद नमाज़ ते मिलूं था तव्हां सां रस्ते में فبالله كم تستطيب الغرور ويبرأ جروح الكثير الجريح وينشط ذاك السقيم العليم وقد كان بالسقم دهرا طريق تقال العثار العظام به संगत साला जे फज़ल करम सां फ़र्ज़ जुमे जो अदा कयोसीं ॿियो त जुमे जो ॾींहुं ॿियो त ईद जो ॿियो ॾींहुं माशाल्लाह पोइ हाणे वञूं था पाण घर गाॾी असांजो निकिरे थो पोइ तव्हां सां मिलूं था बुख लॻी आहे ॾाढी मानी कोन खाधी आहे ॿियो ॾिसूं अहमद अलाए विया अलाए हिते आहिनि ॾिसूं हली جروح الكثير الجريح وينشط ذاك السقيم संगत जी एॾी गर्मी आहे असां वटि एॾी गर्मी आहे न तव्हांजी सोच आहे एॾी गर्मी आहे असां वटि जेके जुमे वरी चवंदा आहिनि गरम थींदो आहे ॿियो वरी माना ईद जो ॿियो ॾींहुं आहे ॿियो बिजली कोन्हे का कल्ह खां वठी अलाए छा मसइलो आहे बिजली न यार तो पाण मथे हले तो जनरेटर थोरो वञूं सुकून कयूं 2 मिंट वरी तो संगत असां पाण वञूं था हिमल रोड ते छो जो गर्मी आहे वॾी वञूं एसी में वञी विहूं दुकान ते छा कयूं गर्मी आहे जनरेटर हलाए हूंदे माण्हू एसी हलाए फ्रिज हलाए पाणी थधो कोन्हे को बर्फ़ जो पाणी असां पियूं था त निड़ी असांजी सुक थी वञे किथे वञिजे पुॼियासीं असां पुॼियासीं भाऊ छा थो करीं बर्फ़ यार इहो पाणी वठे थो अस्सलाम वालेकुम भाईजान जो तव्हां बचो असां फजर जो निकिरी ईंदासीं बसि यार 62 प्रोग्राम दो वाला तबियत खराब थी गई यार हिते अञा पोइ सुकून आहे घर तो सफ़ा बा छा चवणु चाहियो तव्हां भाई तव्हां भाई घर में बूस भाई वञो था तव्हां वरी ईद ते ईंदा न कहिड़ी ईद ते न थींदे आवाज़ अलाए छो नथो अचे जो नालो ॾाढो सिग्नल ई लो हिन दफ़े भाऊ बिजली असां वटि कोन्हे तॾहिं तव्हां हर बार बिजली हूंदी न दुआ कयो अवल खेल सियारो ईद सियारे में वरी हिते तव्हांखे सीप सवायो थींदो आहे यार वञे इंसान काॾे वञे पूरनि में ऊन्हारे में तव्हांखे गर्मी सवाई थी सियारे में तव्हांखे सीप सवायो थो थिए संगत असां तव्हांखे मिलाईंदासीं माना मौजिज़ शख़्सियत सां मौली अब्दुलसलाम शख़्सियत वेठो अथव साईं ॿुधो तव्हां कुझु चवणु चाहींदव असांजे व्यूअर्स खे यार छा गर्मी तव्हांखे सवाई लॻी आहे तव्हां असांखे साईं अक्सर तौर कराची हूंदो आहे साईं ईद करणु आयो आहे साईं थोरो हेॾे ॾिसो तव्हां चओ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो साईं छा असां वटि बिजली आई आहे हाणे सेठ आदिल भाऊ तव्हां वञो था मां हा भई बसि वञूं था माजिद माना आख़िरी चकर खाइण थो वञे गाॾी ते है न शौक़ु पूरो करे यार मुंहिंजो अकेलो मां बि वञा थो आख़िरी चकर खाई ऐं गाॾी निकिरे थो असांजो गाॾी निकिरे थो असांजो असां वञूं थोरो राउंड ॾेई अचूं आख़िरी राउंड आहे वरी गाॾी वेंदो हैदराबाद वरी पोइ साईं जॾहिं अचे हे असां सीण मज़ूर संगत है आको शरीफ है हेलो डेवर
ड्राइवर ना है, ओनर है, ओनर। ओनर ड्राइवर। खानपुर जो रोड, खानपुर ॾिसो असांजो नंढड़ो खानपुर, नंढड़ो शहर असांजो, नंढड़ो नंढड़ो नंढड़ो। जियो 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 जियो। ये असांजो ट्रांसफार्मर माना बाबा छा कजे ट्रांसफार्मर ॾाढो असांखे ॾुखियो थो पए, ॾाढो। लाइट आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ही असांजो सुहिणो जानी, असांजो जानी अछो वॻो पायूं वेठो आहे असांजो सुहिणो। वाहे असां अलविदा अलविदा पार्टी कयूं थो वञे भाऊ, तव्हां असांखे छॾे थो रोईंदो मां कोन यार, गर्मी परेशान कयो। कॾहिं ईंदा वरी भाऊ तव्हां? बुझी न ईंदा नी, ॾुखिया अचो, ॾुखिया अचो। सफ़ा ला तालुकी खानपुर सां गम्मा ॾींदासीं इंशाल्लाह, चकर ॾींहुं हलाईंदासीं। भाऊ तव्हां वञो था? जी भाईजान बस वञूं था यार, लाइट घर था वञूं। लाइक सब्सक्राइब फॉलो। हैदराबाद था वञूं भाईजान। हिते तव्हांखे माना गर्मी असांजे गर्मी लोठिया करे छॾिया, बूथ ॾिसो, रंग असां नेचुरल कलर, ब्यूटी असांजी ॾिसो, सफ़ा ॾिसो, सफ़ा। असांजी ब्यूटी ख़राब थी वई आहे, ॾिसो हिते आया आहियूं 4 ॾींहं असांजे थिया आहिनि, ख़ुदा जो कसम आहे लाइट ई कोन्हे, अलाह जो कसम आहे। लाइट वञूं था पोइ लाइट आई आहे। त संगत गाॾी वञे थी असांजी हैदराबाद जा रवानगी थींदी हिन जी। निकिरी वियो असांजो मोतर यूट्यूब लीमो, ॾिसो हथु लॾे थो। माशाल्लाह माशाल्लाह, दुआन में यार ज़िंदगी रही त ॿीहर मुलाक़ात थींदी वरी। जियो टाटा बाय बाय गुड बाय गया। संगत ॾिसो गोश्त खाओ, खारियूं बूटियूं गोश्त। हे मुंहिंजो भाङो गाई थो वञे, पंहिंजो खाई वेठो आहे मूंसां। हा छमदा, ईद मुबारक चओ, ईद मुबारक चओ, ईद मुबारक। हा हाय कर, हाय करीन, हाय करीन, हाय। हाणे छमदी असां केॾे वेंदासीं? छेलर ते। केॾे? हा हाय करीन न, हाय करीन चवई चईन। कल्ह मज़ो आयो ईद वारे ॾींहुं? व्लॉग ॾिठो अथव भाईजान? कल्ह असांजे व्लॉग में माशाल्लाह वॾो मज़ो अथव, जीअं नाहे ॾिठो वञी ॾिसो। ईद वारो व्लॉग आहे, छो जो बहितरीनु व्लॉग आहे। हाणे असां हलंदासीं सेलर ते, छो जो कंप्यूटर ख़बर अथव अलाए ठहियो आहे अलाए नाहे ठहियो, का ख़बर ई नाहे। वञूं माछात कालू छा वञी ईद मिलूं, पोइ वरी तव्हां सां मिलूं था। मुंहिंजो छूणो छमदी अपी ॾे हिकिड़ी अपी। हाणे हलूं था अॻिते। त संगत हाणे पंहिंजो असां हलंदासीं सेलर ते। माजिद साईं यको इंतज़ार में वेठो हूंदो रोड ते दुकान ते। हाणे असां पंहिंजो गाॾी कढूं, गाॾी कढी पोइ वेंदासीं सेलर ते, मिलूं था हुते माछात कालू छा गॾु। माछात कालू खे ईद ॾियणी आहे, त माछात कालू अचे सां कावड़जी वेंदो। सही आहे, मिलूं था अॻिते। केॾे भाऊ हली त बीह त सही। अस्सलाम वालेकुम साईं, छा हाल आहे? ख़ुशो ख़ैरा, तबियत सही हो? पोइ कल्ह तव्हां असां सां ईद में तव्हां नज़र कोन आयो, छो? असां घर वेठा हुआसीं, घर में पोइ थोरो माण्हू यार मिलंदो आहे, को छा को छू, माना तव्हां कहिड़ा मिट हो असांजा? हलिया माजिद हलूं, हलिया हलिया हलिया। संगत असां वटां जीअं अॼु महिमान विया आहिनि, माशाल्लाह जहिड़ी मौसम थी वई आहे तव्हां ॾिसो। ऐं बिजली बि हले थी पई, मेन ॻाल्हि हिन महिल बिजली बि हले थी पई, मौसम बि हिकु नंबर आहे। बसि हाणे पोइ छा चइजे महिमाननि खे। वधीक सम्झी त विया हूंदा बहरहाल अलाए छो। अरे ॾिसो ॻोठाणो माहौल असांजो, शाम जो माण्हू होटलनि ते अची ॾाढो इंजॉय कंदा आहिनि। हाईवे उमेर केॾे? उमेर चांहि पियो अची सलाह दो। हे साईं खानपुर जो पंप ॾिसो तव्हां।
फ्लोर मिल। तो नाज़रीन तव्हां ॾिसो छा मौसम आहे। मौसम चेक कयो तव्हां, मौसम चेक कयो। महिमान असां वटि हुया, असां वटि गर्मी, महिमान कोन्हनि के कैमरा खे अलाए छा लॻी वियो कयूंसि। हा त महिमान विया आहिनि त माना ॾिसो मौसम मौसम थी वियो आहे सफ़ा। महिमाननि जो नसीब, महिमान जो भाग, महिमान विया हुया, मौसम मौसम थी वियो आहे। लाइट भी हले थी, अञा ताईं हले थी पई जोड़ में भी हले थी। नसीब अपना अपना, सब किसी का नसीब। ये चेक करें, ये चेक करें, रोड चेक करें। ये असांजे खानापुर असांजे चैनल के सब्सक्राइब कयो तव्हां, असांजे चैनल के प्रमोट कयो। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी अचे सम्झ में भाईजान, तव्हांखे चऊं था सब्सक्राइब कयो चैनल खे। 218 सब्सक्राइब, वरी हिकिड़ो सब्सक्राइब अञा घटिजी वियो आहे, रिपीटेशन थी थिए। सब्सक्राइब पोइते थो थिए यार। असां तव्हांजे लाइ ॾिसो बाइक ते मोबाइल हथ में खयूं था, एॾी महिनत था कयूं। मां अॼु साईं केॾी राति जो मां एडिट में महिनत साईं वॾी महिनत थो करे छोकिरो असांजो, पर अलाह हिनखे कामयाबु करे। आहे तव्हां दोस्तनि जे हथ में, तव्हां ॿाहिरनि जे हथ में। तव्हां सिर्फ़ु भाईजान खे जेको आहे सब्सक्राइब कयो, इन जा जेके आहे सो ॿियनि पंहिंजनि दोस्तनि खे बि लिंक मोकिलियो, जेको आहे सो प्रोमोट थिए चैनल। पोइ वरी तव्हांखे अलाह ख़ैर करे अञा ॿियूं जॻहियूं, ॿियूं जेकियूं आहिनि सोसाइटीज़ तव्हांखे घुमाईंदासीं, तव्हांखे बाक़ाइदगी सां तबियत मौजूदु। हाणे असां हलूं था सेलर ते, माछात कालू छा मिलूं, वरी तव्हां सां मिलूं था। सही आहे त संगत, हीअ अथव कैंशारो रोड, इहो कैंशारे वञे थो, परियां मोटे थो। इहो असां हिते होटल खोलियो पर न हलियो, कामयाबी न मिली। ये मौसम ॾिसो तव्हां, सेलर ॾिसो, गाॾियूं सभु जेके बि ट्रैक्टर वेठा आहिनि सुभाणे न ॿिए ॾींहुं गाहिजी वेंदा, अची वेंदा हिननि जा मालिक, पंहिंजो हिननि खे गाहे वेंदा रोज़ी जे लाइ। हे सेलर जो पार्ट मां तव्हांखे चयो घुमाईंदुमि, पर असां सभागा दिल्ली नथी चए। व्यू चेक कयो, बहरहाल अॼु मौसम चेक कयो तव्हां। हे माछात कालू जा कपिड़ा। संगत मुंहिंजो कंप्यूटर अञा ताईं ठही न आयो, हे मुंहिंजो कमु रहिजी वियो आहे हेॾो सारो यको। हाणे कंप्यूटर जॾहिं ठही अचे त हे कमु कयूं असां, वरी खातो बि चेक करिणो आहे, छा कजे, कमु रहिजी वियो आहे ॾाढो। कंप्यूटर अञा कोन ठहियो आहे। अब आहे असांजो मिठड़ो माइट, खानपुर जो मशहूरु वापारी ज़ुल्फ़कार अहमद कमराणी। तव्हां हिनखे सुञाणींदा हूंदव। माइट तव्हां छा था चवणु चाहियो? माइट अल्हम्दुलिल्लाह, असां चवणु था चाहियूं त तव्हां प्यारा माइट आहियो, सुठा ऐं पढ़ियल लिखियल आहियो, तव्हांखे सरप्राइज़ ॾियणु खपे। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे आबाद कंदो, ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां अॻिते शौक़ु जेको तव्हां रखियो आहे, वधणु चाहियो था, त इनशाला तव्हांखे हिन में कामयाबी मिलंदी। ऐं कामयाबु रहंदो। जेके बि प्यारा दोस्त ॿुधनि था ऐं ॾिसणु चाहिनि था, त इनशाला असांजे माइट खे सरप्राइज़ कंदा। ॿियो अल्हम्दुलिल्लाह ख़ैर सां वक़्तु गुज़रियो, सुठी ॻाल्हि आहे। ईद बीद ख़ैर सां खाधीसीं। अल्हम्दुलिल्लाह ॿियो ॾींहुं आहे, अजीत जो ॿियो ॾींहुं आहे। तव्हां बि माशाल्लाह हींअर आयव, तव्हां थोरा हाल वाल वरिता। अलाह जी महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं आबाद कंदो। ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी महिरबानी। वालेकुम सलाम। ईद मुबारक भाउ तव्हांखे भी ईद मुबारक। ख़ुशि आहे। काॾे विया अथव सवेल? बाबा असां वियासीं थोरो चकर हणंदे हवा घुमण वियासीं, यारनि दोस्त संगत मिलणो आहे। जी जी। नाराज़ थी पिया न थी। न अच्छा, तव्हां हे छा वठी आया हो? टमाटा वठी आया। गोश्त किथां आंदो अथव? गोश्त असांखे गुल्फ़कार कमराणी ॾेई वियो असांखे, दोस्त भाउ असांखे उहो ॾेई वियो। किथां जो आहे भाउ? भाई हितां जो आहे, खानपुर जो आहे। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। कालू खण में भाई हाँ बिल्कुलु बिल्कुलु सही। तव्हांजे तारीफ़ करण जी ज़रूरत ई कान्हे। हे हिनखे साईं सभु सुञाणंदा। तमामु बहितरीनु माण्हू आहे, शाइर बि आहे पंहिंजी जाते। हा साईं, सम्झो न भाऊ। ऐं तमामु माना हिते मुलाज़िम बि आहे। हा, ऐं सिंगर बि आहे, ॻाइणो बि आहे, गानो भी आहे, माल भी माना चारींदो अल्हम्दुलिल्लाह। ऐं सेठ जो माना मुलाज़िम भी आहे। गाने ख़बर जा जो निमाज़ उठी आया। भाई वने तो मजीद उस्ताद आया वा सेलर ॾिसण हींअर। हा सही, सेलर जो मिस्त्री।
अल्लाह जी मेहरबानी सां तो सीजन बचे थी अल्हम्दुलिल्लाह पाण जेथे पुॼाए सा सही भाऊ कालो खां वधीक हाणे वञू वरी भाॼी भाई तयारु कंदो भाऊ तव्हां भाॼी भाई तयारु कंदो भाउ तव्हां असां त ईद ना महिरबानी। ईद मुबारक बता दो माशा ईद तू ना ही मिलियो असां छो अच्छा मिलंदा जी हाँ ॿियो खैरान अॼु मौसम कीअं वा जी बाबा मौसम अॼु कीअं वा प्यारी है बाबू है न छपा सब रब्बा करा लगा जा काम दा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि हो न केॾी महिल साईं साईं अच्छा हाणे ॿ 6 कलाकनि थियो अच्छा बादशाह तुंहिंजे कलाम खे हिननि ॾाढो पसंदि कयो आहे ॾिसण वारनि के पसंद कयो छोरन पसंद कयो न छोकिरनि भेणियुनि ॿारनि हाँ। सो हाणे तव्हां ॿियो कलाम असांखे कॾहिं था ॿुधायो ॿियो कलाम राति छा ॾिठाऊं राति शाइरी इंचा राति अहिड़ो कलाम चवंदा जी लाॻ त सुभाणे माना ॿुधाईंदव हा राति छारी लिखूं हा शाइरी लिख राति 1 नंबर वरी हुनखे प्रैक्टिस कर ॻा वरी पोइ सुभाणे ॿुधाईंदा सही आहे घणनि छोकिरनि लाॻ कयो आहे तव्हांखे मां छा त हा। 30 ॼणनि लाइक कयो आहे मूंखे हा छोकिरियूं चवंदी इहो छोकिरो मूंखे घुराइजो हा छोकिरी चवंदी आहे छोकिरो हिनखे माना डेली तुंहिंजी मुई भरे रख नेट ते असां ॾिसूंसि अच्छा हा मतां तोसां मिलण बि अचनि ॾींहं ॿिनि में हिते अच्छा पोइ तव्हां ख़िदमत कंदा न ख़िदमत कंदा अखियुनि ते मुंहिंजनि ते न बिल्कुलु हल सही आहे माछा जा तव्हां ॿुधा हाल अहवाल वरी माछा सुभाणे असांखे कलाम ॿुधाईंदो न माछा बिल्कुलु मां राति शाइरी लिखां शाइरी लिखी माछा त हा पोइ सुभाणे कलाम ॿुधाईंदो सही आहे हा हे कलाम भले हो न मुंहिंजो एल्बम एल्बम इहो माछा जा 2 कलाम तव्हांखे पसंदि असां कलाम ॿुधाया वणनि ॾिस। हा भई राति घणा कलाम लिखंदा राति लिखना 3-4 कलाम लिखना चला इंशाल्लाह राति 4 कलाम माछा लिखंदो पोइ सुभाणे असांखे बचे ॿुधाईंदो इश्च में फटियल हुयो न हा ॻाईंदासीं छा कंदा अलाह अगरि फनकार थी पवंदी हा हा फनकार माछा बाबा ॾिसण वारा जेके बि आहिनि जेको शादी वियांह राग कनि त माछा त असांजे घुराइनि तव्हांखे मुफ़्त में जी कलाम ॿुधाईंदो न मां बिल्कुलु बजा घोर मिले तो ॾींदा बाक़ी माना पैसा बिल्कुलु बिल्कुलु हलो मिलूं था नेक्स्ट सीन में ठीकु आहे दुआ में त संगत पाण साण हलूं था घर छो जो असां कंप्यूटर अॼु बनाया आहियो अलाह कंदो सुभाणे अची वेंदो मिलूं था अॻिते संगत त संगत अॼु असां हिते ब्लॉग एंड था कयूं छो जो अॼु लाइक सब्सक्राइब फॉलो सभी के वधायो अॼु असांखे ख़बर न आहे असांजी तबियत छो मतिलबु मज़ो न आहे सो अॼु असां हिते ब्लॉग खे एंड था कयूं वरी इनशाला सुभाणे मुलाक़ात थींदी तव्हां सां न्यू ब्लॉग में हे मुंहिंजा सुहिणा ॾिसो है हमज़ा ख़ान ऐं हे मुंहिंजा साईं अयान ख़ान ॾिसो तव्हां मिलूं था सुभाणे न्यू ब्लॉग में माशाल्लाह दोन यार